अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 मई मंडे। ऐं मां सवेरे ई मथे अची वई आहियां ऐं जे असां गॾिजी गाह हिननि कुंडनि मां कढियो आहे छो त बिल्कुलु ई हिकिड़ी जंग जहिड़ी सूरत हिन जी थी वई हुई ऐं सफ़ाई थी वई। हवा उतरी आहे, सफ़ाइयूं करण जो को फ़ाइदो न आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो कचिरे जो ढेर हटाईंदासीं त वरी ॿियो जमा थींदो। सो ॾाढी हवा आहे, मां हलां थी अंदरि। ऐं अॼु जेको आहे सुराण खे स्कूल वारनि मीटिंग लाइ सॾियो आहे, उहो हुननि जो अलाए छा मसइलो आहे, रूल न आहे, कुझु न आहे, त उहा वई आहे। इन करे मां सवेर खां अॼु उथियल आहियां। सो मासी कंदी सफ़ाई है तव्हांजी। ज़ेरा, ये जो मैट बिछा हुआ है ना कबर्ड के सामने, इसको आज यहीं अंदर रख के ना अच्छी तरह से उल्टा करके झाड़ो। ये इसमें बहुत मिट्टी भर गई है, यहीं पे करना है, टेरेस में नहीं लेकर जाना। थिया आहिनि, कम वारी माई अची वई आहे ऐं मां अॼु 10 बजे खां पहिरियों ई, छो त सुराण वञे पई त मूंखे उथिणो पियो, त मां सिलाई शुरू कई। हिन रए खे पटी हयमि सलवार जे कपिड़े वारी, ऐं हुन खां अलावा ऐं हीअ सलवार बि सिबी छॾियमि अधु, यानी बिना पाचनि जे। पाचा रेडी न आहिनि, ज़ाहिर बुकरम न आहे, ऐं मूंखे बुकरम खां सवाइ पाचा न वणंदा आहिनि, नरम ऐं अजीब लटकियल थी पवंदा आहिनि। इन करे उहे जेके हिन फ़िलहालु अधु अधु सिबंदी वेंदमि। हाणे पहिरियों हिन खां माईअ खां कमु करायां, उन खां पोइ मुंहिंजे कपिड़नि जी बास्केट वारी भरिजी वई आहे, इहे धोइणा आहिनि ऐं बसि ईअं सिलसिलो हलंदो रहंदो। 12 थिया आहिनि ऐं कपिड़ा धोई विधा आहिनि मां, ऐं हवा ठीकु ठाकु तेज़ आहे अञा बि, ऐं एॾी गरम हवा आहे जंहिंजी हद न आहे। सो इहे ड्रायर मां निकितल कपिड़ा आहिनि त जल्दी हिकु त सुकी वेंदा, ऐं ॿियो मूंखे जल्दी हितां हटाइणा बि पवंदा त जीअं डस्ट खां बचनि। हवा में डस्ट बि इलाही आहे। सो सुबुह जी सफ़ाई थी वई, उन खां पोइ वरी सूरत हाल साॻी आहे तक़रीबन। कचिरो जेको आहे हवा में ईंदो थो रहे, तो बहरहाल इहो थींदो रहंदो। सफ़ाई करणु ज़रूरी हुई, हुते बि तव्हां ॾिसंदव त कुझु न कुझु कचिरो जमा थी वियो आहे, त जीअं हवा लॻे थी तीअं वणनि मां कुझु न कुझु किरे थो पियो। सो इहो हलंदो रहंदो कमु। हलूं था अंदरि। हिकु थियण वारो आहे, मां अची वई आहियां किचन में, ऐं इहे कोफ़्तनि जो ॿोड़ कुझु बचियलु पियो, उहो गरम थी कयां, मानी पचाईंदमि। अटो हिते कढी आई आहियां, मानी फ्रेश पचंदी, बाक़ी राति जो पोइ इनशाला कुझु फ्रेश ॿियो खाधो पचाईंदासीं। ऐं फ़िलहालु असां ॿिनि ॼणनि जे लाइ लंच काफ़ी आहे। सुबुह जो कम वारी माईअ खे त मां उन महिल ई मानी ॾेई छॾी, त हाणे लंच टाइम आहे। शाम जा 6 थिया आहिनि ऐं बुख लॻी आहे त कुझु खाइण जी कोशिशि कंदमि, त हिन महिल इहो ई अवेलेबल आहे खाइण जे लाइ। सो गर्मी ॾाढी आहे त इहो थधो मिठो सूफ़ यकीननि मज़ो ॾींदो। राति जो मां पचाईंदमि पालक दाल ऐं चांवर। त पालक जेका आहे फ्रीज़ थियल कढी रखी आहे, सुराण दाल भिॼाए वई आहे, चांवर भिॼाए वई आहे, गिदामड़ी भिॼाए वई आहे, जीरो बि हिते साफ़ु करे फ्राइंग पैन में रखी वई आहे राई जे लाइ, ऐं प्लस दाल कढी वई आहे। मां जेको चवां थी लफ़्ज़ वई आहे, दाल न सॉरी पालक कढी वई आहे, जेको मां लफ़्ज़ चवां थी त वई आहे त मथे वॉक करणु वई आहे। सो त इहे सॼा कम करे पोइ शाम जो वॉक ते हली वेंदी आहे। सो हाणे मां पहिरियों कुझु खाई वठां, पोइ तव्हां सां ॻाल्हायां। अॼु त मुंहिंजी सिलाई खे बिल्कुलु फुल स्टॉप अची वियो। सुबुह सवेर जेको रओ ठाहियमि ऐं अधु सलवार सिबी रखियमि, ऐं लंच खां पोइ त बसि काई ॻाल्हि न पई वणे। गर्मी एॾी शदीद हुई जो मां पखे जे हेठां हटा न पई, ऐं मूंखे हीअ रोशनी बि न पई वणे। पूरो तक़रीबन ॾींहुं मां मंझंदि जी मानीअ खां पोइ जेतिरो टाइम हुयो उहो मां ऊंधे में ऐं बसि लेटी करे गुज़ारियो। त कुझु बि मतिलबु दिलि न चाहियो मुंहिंजो कंहिं बि कम ते त मां उथी कयां। हालांकि मूंखे टाइम ज़ाया करणु न वणंदो आहे, पर पोइ बि जेको आहे एॾी तपिश हुई। हालांकि अलाह जो शुक्र आहे घर अंदरि थधो आहे, असांखे कोई एॾो परेशानी न आहे, पर ॼण अजीब हिकिड़ो तबियत ते न उनजो गर्मीअ जो असरु हुयो, ऐं सॼो ॾींहुं सिर्फ़ु पाणी पीतो आहे। ड्राइनेस थी वई आहे इलाही। त तव्हां सभिनी खे बि मां इहा ई सलाह ॾींदमि त पाणी यादि करे इलाही सारो पीओ। असांखां इलाही दफ़ा विसरी वेंदो आहे, ॻाल्हि यादि ई न हूंदी आहे त पाणी बि पीअणो आहे। त अक्सर माण्हुनि जी त आदत हूंदी आहे त मानीअ मथां पीअंदा आहिनि, त मानी जे मथां त एॾो घणो पाणी पीअण बि न घुरिजे, त पोइ विसरी वेंदो आहे। त यादि करे बार बार पाणी पीओ। कोशिशि कयो त घर खां ॿाहिरि न वञो, ऐं उहो ई न आहे वञिणो कोविड जे करे, पर गर्मी एॾी शदीद आहे कराची में त ख़ासि करे जेको हीट वेव हली रही आहे हिकिड़ी, त तोबा बसि ॾाढी सॼो ॾींहुं हवा गरम हुई ॿाहिरि,
ऐं असां घर जे अंदरि ई ॼण सेफ हुयासीं। सची ॻाल्हि इहा आहे त तेसि ताईं मां इंतज़ार में हुयमि जेसि ताईं सुराण मोटी अचे। 1 बजे ताईं उहा अची वई अज़ान सां गॾु, तॾहिं मुंहिंजी जान छुटी उन इंतज़ार ऐं टेंशन मां। सो बाक़ी जेको आहे ॿियो कुझु बि मूंखां कोन पुॻो। ऐं हाणे हिन महिल वञी थोरो मां रिलैक्स थी वई आहियां, छो त उस ऑलमोस्ट ख़तम ई थी वई आहे बि त किथे हल्की परे परे ताईं आहे, पर अलाह साईं रहम करे मौसम जूं सख़्तियूं जेके आहिनि न उहे सही नथियूं सघजनि, त एहतियात करणु तमामु ज़रूरी आहे हर लिहाज़ खां। कोशिशि कयो त ॿाहिरि न वञो, पर सफ़ा जे एॾो ज़रूरी वञिणो बि हुजे त माण्हू पाणी जी बोतल साण खणी वञे या पाण खे चङी तरह ढके वञे त उन गरम हवा खां पाण खे बचाए सघिजे। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं फ़लस्तीन जे लाइ दुआ करणु न विसारिजो। दुनिया में जेको कुझु बि थी रहियो आहे इंसान ज़ात सां जिते बि, अलाह साईं उन्हनि जी मदद करे, उनखे विसारणो न आहे। ईअं न थिए त असां पंहिंजी ख़ुशियुनि में पंहिंजी ज़िंदगीअ में मस्तु हुजूं ऐं असां तकलीफ़ में जेके इंसान आहिनि उन्हनि खे विसारे छॾियूं। ईअं थींदो आहे त जेसि ताईं असां सां कुझु न थियो आहे त सभु ठीकु आहे, असां इहो ईअं महसूसु कंदा आहियूं त असां सां त कुझु न थियो आहे त ठीकु आहे, असां नॉर्मल आहियूं। पर अलाह न करे कंहिं ते बि बुरो वक़्तु अची सघे थो। जहिड़ा हालात दुनिया में हली रहिया आहिनि, किथे तूफ़ान आहे, वायरस आहे, जंग आहे। सो इन जो ख़्यालु रखिणो आहे ख़ासि तौर ते। राति जो जेको मां खाधो पचाईंदमि, पालक दाल जी रेसिपी अवेलेबल अथव मुंहिंजे चैनल ते। ॻाल्हियूं त करण त इलाही सारी दिलि थी चाहे, पर ख़ाली ॻाल्हियुनि सां बि कमु नथो हलाए सघिजे, कुझु कमु बि करणु ज़रूरी आहे। ऐं हीअ जेके अॼुकल्ह मां नंढा नंढा व्लॉग्स ठाहियां थी, इहे ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि लाइ आहिनि जेके चवंदा आहिनि त रोज़ व्लॉग हुजे, भली थोरो हुजे, नंढो हुजे, घणो हुजे, जेको बि हुजे, पर हुजे। सो उन्हनि जे लाइ कुझु न हुजण खां कुझु हुजण खे मां थोरो पॉसिबल कयो आहे। ऐं मुंहिंजी इहा तबियत आहे हमेशह खां त शदीद सीअ में ऐं शदीद गर्मीअ में मूंखां कमु न थींदो। कंदी सभु कुझु आहियां, करे वेंदी आहियां, एक्स्ट्रा कमु न करे सघंदी आहियां। रोज़मर्रा वारा रूटीन वारा ठीकु आहे, त शदीद गर्मी शदीद सीउ बर्दाश्त न थींदो आहे मूंखां। सो अॼुकल्ह शदीद गर्मी जा ॾींहं हली रहिया आहिनि, अलाह साईं ख़ैरु कंदो इंशाअल्लाह। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ज़िंदगी ज़ाया त न कबी, कुझु न कुझु त कंदो रहणो आहे, पर पंहिंजो बचाव बि ज़रूरी आहे, पंहिंजी हिफ़ाज़त, पंहिंजी सिहत, पंहिंजी जान पहिरियों। सो अगरि कंहिं कम में दिलि न लॻे त थोरी देरि लाइ हुन खां पासे थी वञणु थोरी सुठी ॻाल्हि आहे। सो बसि जेको बि हुयो अॼु मां तव्हां सां इहो शेयर कयो आहे। हाणे तक़रीबन सांझीअ में थोरी देरि आहे अञा, त तेसि ताईं मां दाल पचाए छॾींदमि या कुझु किचन जो कमु कंदमि। ऐं जहिड़ा हाल आहिनि त लॻे थो त सुभाणे मां जेको आहे न सुबुह जो सॼे ॾींहं जी मानी पचाए छॾींदमि, त जीअं जान छुटल हुजे। इहो चवां थी, पर हक़ीक़त इहा आहे त मूंखे पाण खे ताज़ी मानी खाइण जी आदत आहे, पोइ मां ॿियनि खे बि ताज़ी मानी खाराईंदी आहियां। हा, बाक़ी बची पए त असां ज़्यान न कंदा आहियूं, उहो असां कॾहिं बि ज़ाया न कयो आहे। बचियलु खाधो हूंदो आहे, इतफ़ाक़ सां बची पियो, जीअं दावत थिए या कंहिं ॿार न खाधो, ॿाहिरां कोई खाई आयो, ईअं बचंदो आहे खाधो, त उहो असां ॿिए टाइम ते खाई छॾींदा आहियूं, असां ज़ाया न कंदा आहियूं। ऐं सच इहो बि आहे त मां शुकुरु करे खाईंदी आहियां त हल पचाइणो न पियो, पर मां स्पेशली पचाए न रखंदी आहियां कॾहिं बि। मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी आहे त ॿिनि ॾींहंनि जो ॿोड़ पचायां या फ्रीज़ करे छॾियां ॿोड़ पचाए, या मानी पचाए छॾियां सॼे ॾींहं जूं। मूंखां पाण खां ई जेका आहे न रखियल मानी ईअं रोज़मर्रा में खाधी न थींदी आहे, इतफ़ाक़नि बची त उहा ज़रूरु खाइबी। सो चवां थी त सुभाणे सॼे ॾींहं जो खाधो पचाए रखंदमि, पर इहो चवणु सवलो आहे मुंहिंजे लाइ, पर एंड टाइम ते जॾहिं बुख लॻंदी मूंखे ताज़ी मानी, मूंखे खपंदी आहे मानी तए मां लहे त मां खावां। बाक़ी ईअं ईंदी आहे। अच्छा, उहो ॿी ॻाल्हि त उहो उनजे लाइ मां कंहिं ॿिए खे त तंग नथी कयां न, उहो मां पाण ई थी कयां, गरम गरम ताज़ी मानी पचाए खाईंदी आहियां सुबुह जो बि, जेॾीमहिल बि। ऐं चांवर बि ईअं, मूंखे चाहे बुख न बि हुजे त मां ॿ गिर खाई छॾींदी आहियां राति जो बि, छो त फ्रेश चांवर हूंदा आहिनि त मूंखे मज़ो ईंदो आहे। ईअं त हाणे अगरि चांवर बची पवंदा आहिनि त मां हुननि जो भतु बि रधे छॾींदी आहियां, उहो बि मां पाण ई खाईंदी आहियां, त सभु हलंदो आहे। पर ख़ासि तौर ते रोज़मर्रा में मूंखे ज़रूरु टाइम सां गरम ताज़ो खाधो खपंदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां पाण ई कयां थी, पंहिंजे लाइ बि ॿियनि जे लाइ बि। त इहो सिलसिलो जारी रहंदो। गर्मी थींदी आहे त जान छॾण लाइ चाहींदी आहियां त अलाह पकल पियो हुजे जान छुटे 2-3 टाइमनि जी, पर जॾहिं खाइण जो टाइम ईंदो मां चवंदमि न। सो बसि इहो सर्दियूं गर्मियूं ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, इहो हलंदो रहंदो। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि जो ॾाढो ख़्यालु रखो, ॿार ॾाढा लापरवाह हूंदा आहिनि। सो यादि करे उन्हनि खे सॼो ॾींहुं पाणी पीआरियो, एॾी ख़ुश्की थी वञे, चप बिल्कुलु ईअं फाटी पिया आहिनि, बार बार सॼो ॾींहुं वेज़लिन चैपस्टिक हल हलाए, पेर ख़ुश्क थी था वञनि, हथ ख़ुश्क थी था वञनि, त इहो केयर करणी आहे हद खां वधीक। पाणी घणो पीअणो आहे, ख़्यालु रखिणो आहे, पाण खे बचाइणो आहे। ठीकु आहे, सो जेको बि हुयो तव्हां सां अॼु मां शेयर कयो, इनशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अलाह पाए।